सिंध हुकूमत तरफ़ां जेको कोरोना वायरस जे बचाव जे लाइ लॉकडाउन जो ऐलान कयो उनखे 46 ॾींहं थी वियो आहे ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जीअं जीअं लॉकडाउन खे ॾींहं वधीक थींदा था वञनि तीअं तीअं लॉकडाउन जो ज़ोर बि टुटंदो थो वञे ऐं माण्हुनि जी जेकी गैर ज़रूरी चुरपुर आहे शहर में पंहिंजे ज़ाती गाॾियुनि ते उहा वधी वई आहे जॾहिं त मज़दूर पोरियत ऐं ॾियारीअ ते कमु कंदड़ तबिको सख़्तु परेशान आहे। उन सां गॾोगॾु जेको वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नादरा जूं ऑफिसूं खोलियूं आहिनि उते बि माण्हुनि जी तमामु घणी रश थिए थी। समाजी वितीअ खे नज़रअंदाज़ कयो वञे थो ऐं ख़दशो ॾेखारियो पियो वञे त इन हुजूम जे थियण सां वायरस पखिड़िजी सघे थो। इंतिज़ामिया बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्तु शहरनि में मौजूदु न आहे। हिकु त इहो सबबु आहे त माण्हू हींअर बेरोज़गार थी तंग थी विया आहिनि। उन्हनि जे करे पाण मुरादो ज़िले इंतिज़ामिया लॻे थो त नरमी कई आहे त जीअं माण्हू हल्को फुल्को पंहिंजो जेको आहे सो रोज़गार करे सघनि पर उन रोज़गार सां या उन माण्हू जे इन हुजूम सां वायरस बि पकड़ी सघे थो। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जेकॾहिं वाक़ई बि कोरोना वायरस खे बचाइण लाइ ही लॉकडाउन कयो आहे त उन ते प्रॉपर अमल करायो वञे ऐं जेकी नादरा ऑफिस ऐं एहसास कफ़ालत प्रोग्राम ते जेकी गैर ज़रूरी तौर ते रश आहे उनखे ख़तमु कयो वञे। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, नवाबशहर।